नमस्कार, जय झूलेलाल। तव्हां सिंधियत जे चाहण वारनि खे मुंहिंजी हिकु दफ़ो वरी राम राम। असां यूनियन पब्लिक सर्विस कमीशन यानी संघ लोक सेवा आयोग में जेको सिंधी साहित्य जो ऑप्शनल पेपर्स आहिनि उन ऑप्शनल पेपर जा असीं किताबनि ते डिस्कस करे रहिया आहियूं। तनक़ीद असां पूरो करे चुका आहियूं ऐं हाणे असीं हलूं था पिया सिंधी नाटक ते। त सिंधी नाटक में UPSC में 2 किताब रखियल आहिनि। हिकिड़ो किताबु आहे काको कल्लूमल जंहिंजो लेखक आहे मदन जुमाणी साहब ऐं ॿियो किताबु आहे बहितरीन सिंधी नाटक जेको गुजरात सिंधी अकादमी में छपायो हो। उन में भारत जा जेके मशहूरु नाटक नवीस आहिनि उन्हनि जा नाटक उन में रखियल आहिनि। त अॼु उन्हनि ते पाण डिस्कस कंदासीं ऐं आख़िरी में तव्हांखे ॿुधाईंदासीं सिंधी व्याकरण जे बारे में। त सिंधी व्याकरण जे लाइ तव्हांखे छा करिणो आहे। उमेद त तव्हां तनक़ीद जा पूरा चैप्टर्स पढ़ी छॾिया हूंदा ऐं उन ते असांजा जेके नोट्स आहिनि उन्हनि खे बि तव्हां ॾिसी वरितो हूंदो, तव्हांखे वणिया हूंदा। तव्हां पंहिंजनि दोस्तनि यारनि मिटनि माइटनि खे मोकिलींदा हूंदा, पंहिंजा कमेंट्स बि असांजे कमेंट्स बॉक्स में ॾींदा त असांजी हिमत वधंदी ऐं उन में कुझु तव्हांखे नओं खपे त असीं उहो नओं आणण जी कोशिशि कंदासीं। सिंधी नाटक जे काके कल्लूमल ऐं बहितरीन सिंधी नाटक ते असीं वीचार कयूं। इन खां पहिरीं असांखे नाटक छा आहे ऐं नाटक जा सिद्धांत छा आहिनि, नाटक जो इतिहास छा आहे, सिंधी नाटक जो इतिहास छा आहे, भारत जे नाटक जो इतिहास छा आहे, भारत ऐं ॿियनि मुल्कनि जे नाटक जो इतिहास छा आहे। पर हिते मां रुॻो डिस्कस कंदुसि भारत जे नाटक जो इतिहास। त भारत जो नाटक जेको आहे उहो किथां थो शुरू थिए? उहो शुरू थिए थो पियो भरत मुनीअ जे नाट्यशास्त्र खां। भरत मुनीअ जो नाट्यशास्त्र चइनि भाङनि में लिखियलु आहे, उहो अॻियां हली करे मां पूरो क्लियर कंदुसि। उहो 5 वेद कराईंदो आहे। 4 वेदनि खां पोइ नाटक जेको आहे उहो 5 वेद कहलाईंदो आहे। उहो भरत मुनीअ लिखियो आहे ऐं भरत मुनीअ कंहिंजी प्रेरणा सां लिखियो आहे? ब्रह्मा जी, भॻवानु ब्रह्मा जी प्रेरणा सां हीअ नाटक जो इतिहास, नाटक जो पूरो जेको आहे किताबु लिखियो आहे जंहिंमें नाटक जा पूरा सिद्धांत आहिनि ऐं इन जे आधार ते ई भारत जा विद्वान ऐं मग़रबी विद्वान यानी वेस्टर्न जेके असांजा स्कॉलर्स आहिनि उन्हनि बि इन मां ई पंहिंजा सिद्धांत ठाहे करे खणिया आहिनि। पर इन खे असां डिस्कस कंदासीं जॾहिं हिस्ट्री पढ़ंदासीं तॾहिं। त भरत मुनि जो जेको श्लोक आहे नाटक जे बारे में उहो आहे नैकान्तत्रोत्रः देवतां देवानां चात्र भावनम त्रिलोक्यस्यास्य सर्वस्य नाट्यं भावामु कीर्तनं नाना भावो पसनं पनं नानास्थान्तरतातकमं लोकव्रतानुकरणं नाट्यमन्त्यः कृतम। यानी भरत मुनि छा थो चए त मन में सुठा वीचार रखी देवताउनि जे चरित्र खे ध्यान में रखंदे मन जे अलॻि अलॻि भावनाउनि खे प्रकट करणु ऐं ॾेखारण वारो जंहिंखे समाज जो आम माण्हू बि सम्झी सघे अहिड़ा नाटक करणु घुरिजनि। नाटक छा आहे? नाटक छा आहे? आम चवणी आहे त हीअ दुनिया हिकु नाटक आहे ऐं ईश्वर नाटक जो डायरेक्टर आहे। इंसानु हिकु किरदारु आहे जंहिंखे पंहिंजो पंहिंजो पार्ट अदा करिणो आहे। इंसानु हर रोज़ु पंहिंजो हिकु रोल निभाईंदो आहे। असां जा जेके वॾा आहिनि, असांजा घर में जेके आहिनि, असांजा जेके यार दोस्त आहिनि, जॾहिं असीं ॻाल्हाईंदा आहियूं त उहे चवंदा आहियूं तूं नाटक छो पियो करी? त नेचुरली असीं रोज़ु नाटक कंदा आहियूं छो जो कुदरत असांखां कराए थी पई, ईश्वर असांखां कराए थो पियो। असीं त रुॻो किरदारु आहियूं। हीअ दुनिया हिकु रंगमंच आहे। भरत मुनि नाटक जे बारे में पाठ 21 जे श्लोक 121 खां 124 में चयो आहे त नाटक अदाकारीअ मार्फत कंहिं हालत खे वरी रचे करे पेश करे थो। उन सॼे सिलसिले में अदाकार खे पंहिंजी हस्ती विसारणी थी पवे, यानी कंहिं बि हालत वीचार या घटना खे वरी रचे पेश करण ई नाटक आहे। ऐं नाटक हिकु चुस्त ऐं रफ़्तारी साहित्य विधा आहे। साहित्य जा ॿिए रूप चुस्त कोन्हनि के, पर हीअ हिकु असांजी चुस्त ऐं रफ़्तारी विधा आहे। हीअ जेको चए थो पियो हिते वरी पंहिंजी हस्ती विसारणी पवंदी ऐं हस्ती विसारे करे वरी रचे करे पेश करिणो पवंदो। त कॾहिं कॾहिं पाण ॾिसंदा आहियूं की जॾहिं दोस्तनि में मिटनि माइटनि में ॻाल्हाईंदा आहियूं त उनजो जेको पहिरियों जेको चयल हूंदो आहे उनखे असीं उते वरी रीएक्ट कंदा आहियूं, रिप्रेज़ेंट कंदा आहियूं। त उनखे रिप्रेज़ेंट जेॾीमहिल कंदा आहियूं त बाक़ाइदा कोशिशि कंदा आहियूं त जीअं हू ॻाल्हायो, जीअं हुन ॻाल्हायो, जीअं हुन एक्टिंग कई, जीअं हुन हथ पेर हलाया, पंहिंजे नज़रुनि जो जेको आहे हेठि मथे कयो, अखियुनि खे उन हिसाब सां पाण करण जी कोशिशि कंदा आहियूं। त बाक़ाइदा ईअं आहे। ॿी ॻाल्हि चए थो की पाण खे पंहिंजी हस्ती विसारणी पवंदी। जेकॾहिं मां
अॼु कंहिं नाटक जे रंगमंच ते वञी करे वेहां त मां डॉक्टर सुरेश बबलाणी न आहियां, मूंखे जेको किरदारु मिलियो आहे उन किरदार में मूंखे पंहिंजो पाण खे विझणो पवंदो। जेकॾहिं मां कंहिं फ़क़ीर जो रोल थो अदा कयां पियो, कंहिं बुखे जो रोल थो अदा कयां पियो, या कंहिं राजा या महाराजा जो रोल थो अदा कयां पियो, त मूंखे कंहिं राजा महाराजा खे, कंहिं फ़क़ीर खे, कंहिं बुखायल खे ध्यान में रखी करे पंहिंजी हस्ती विसारणी पवंदी। मां जेको आहियां उहो मां न आहियां, मां उहो आहियां जेको मूंखे पेश करिणो आहे। नाटक जे लाइ आज़मूदो ऐं माहौल ज़रूरी आहे, माना एक्सपीरियंस हुअणु ज़रूरी आहे, एंड जेको आहे एनवायरमेंट हुअणु बि ज़रूरी आहे जिते पाण असीं नाटक पेश कयूं था पिया, उनजो एनवायरमेंट हुअणु ज़रूरी आहे। डॉक्टर सुंदरलाल शर्मा हिंदीअ जो सुठो वॾो साहित्यकार आहे। छा थो चए, ईश्वर नाटककार आहे, उहो ई डायरेक्टर आहे, धरतीअ जी छाती खुलियल रंगमंच आहे, हर पल घटिजंदड़ घटनाऊं नाटक आहे, माण्हू किरदारु आहे, नदियूं समुंड झंगल खेत शहर ऐं गांव सजियल संवारियल दृश्य आहिनि। अहिड़ी तरह ही जीवन पाण हिकु वॾो नाटक आहे। ऐं डॉक्टर कुसुम कुमार, उहा बि हिंदीअ जी वॾी सुठी साहित्यकार एंड राइटर आहे। उहा नाटक जे बारे में छा थी चए, बिल्कुलु स्पेशलाइज़ेशन हुन नाटक खे कयो आहे त नाटक माज़ीअ सां जुड़ियल सकाफ़ती कला जी अहमियत ॿुधाईंदे लिखे थी। नाटक हिकु अहिड़ी कला आहे जेका कंहिं मुल्क जे माज़ीअ जी कला ऐं संस्कृति सां जुड़ियल आहे ऐं अलॻि अलॻि युगनि में नवनि समाजी हवालनि मां बल वठे थी, पाण ख़ुदि इन्हीअ खे नओं बल, नवां संस्कार ऐं नई दिशा पिणु ॾिए थी। हिंदीअ जो नाटक बि इन रवायत खां सभिनी खां वधीक असराइतो थियो आहे। कंहिं बि युग जो नाटक साहित्य जी ओख डोख लाइ रवायती कला ऐं वहिंवार जो वॾो असरु आहे। पर इहा ॾाढी अजीब ॻाल्हि आहे त असीं साहित्य ऐं कला जे ॿियनि इस्मनि में त रवायत जी ॻाल्हि कयूं था ऐं उन्हनि में असांजी पुराणियुनि रिवायतुनि खे शामिलु करण जी बि ॻाल्हि कयूं था, पर नाटक में असीं कंहिं बि रिवायत वहिंवार ऐं इंतिज़ाम जी ॻाल्हि ऐं नए रूप में उनखे आणण जी ॻाल्हि नथा करियूं। यानी जेके ॿिए साहित्य जूं ॿिए विधाऊं आहिनि, कविता आहे, कहाणी आहे, या नाविल आहे, ऐं मज़मून आहे, तनक़ीद आहे, उन में त असीं नई ॻाल्हि कयूं था पिया, पर नाटक में असीं नथा कयूं पिया। त नाटक में बि नओंपण अचणु घुरिजे ऐं इहा असांजी संस्कृति, असांजो देश, असांजो समाज कीअं त कहिड़े तरीक़े सां हो। जेॾीमहिल नाटक में अलॻि अलॻि किरदारु निभाईंदड़ माण्हू मंच ते ईंदा आहिनि त उन्हनि खे पोशाक पातल हूंदी आहे, त उहा पोशाक उन टाइम में कहिड़ी हुई। जेकॾहिं अॼु असां महाराजा ॾाहिर खे मंच ते आणियूं त महाराजा ॾाहिर जे टाइम में देश में कहिड़े तरीक़े जा कपिड़ा पाया वेंदा हुआ, कहिड़े तरीक़े जी उन्हनि जी हलत चलत हुई, कहिड़े तरीक़े सां उन्हनि जो ॻाल्हाइणु ॿोलाइणो, इहो असांखे पेशकश करिणो पवंदो। या न असांजी जेका संस्कृति आहे उहा नाटक जे ज़रिए झलकंदी आहे, इहो कुसुम कुमार जो चवणु आहे। नाटक पंहिंजो पाण में हिकु ॾुखी कला आहे। ॿियनि कलाउनि में कलाकार पाण अकेलो कंहिं हिकु साज ते साधना करे मनोरंजन करे सघे थो, पर नाटक में हिकु कलाकार पाण कुझु नथो करे सघे, उन खे पाण सां गॾु ॿियनि खे बि जोड़णो पवंदो। नाटक ज़रिए कलाकार पंहिंजी कला अभिनय ज़रिए असराइते नमूने पंहिंजी ॻाल्हि खे पहुचाए थो ऐं ॾिसंदड़नि खे ॾंदे आङुरियूं कराए अखियुनि में लुड़क लाड़े या खिली खीरो करे सघे थो। तंहिं करे इहो चवण में को वाधाउ न थींदो त नाटक सभिनी खां ॾुखी कला आहे। जेकॾहिं को साहित्यकार पंहिंजी का कविता जी रचना कंदो, उपन्यासकार उपन्यास जी रचना कंदो, त उनखे खपे छा, टे शयूं, टेबल कुर्सी, पेन ऐं पनो। उन खां अलावा उनखे चौथी शइ का बि न खपे, हू अकेलो वेही करे कुझु करे सघे थो पियो। पर नाटक में छा आहे, नाटक में हुनखे हिकु लेखक खपे जेको नाटक नवीस कराए, जेको नाटक लिखी ॾिए, उन सां गॾु उनखे किरदार खपनि, उन सां गॾु उन्हनि खे मंच ते पेश करण वारा खपनि। इहे सभु ॻाल्हियूं असांजूं अॻियां अचनि थियूं पियूं। त इन करे नाटक हिकु जो न, पर पूरे समाज जो कमु आहे। नाटक साहित्य रूप में लिखण खां पोइ रंगमंच ते अचण सां ई नाटक आहे। जेकॾहिं कंहिं लेखक कुझु नाटक लिखियो त उहो जेसीं ताईं मंच ते नथो अचे तेसीं ताईं उहो नाटक न, उहो नाटक जी स्क्रिप्ट आहे। इहो हिकु सिद्धांत आहे। हाणे असीं अचूं था भारत जे नाटक जे इतिहास ते। विरहाङे खां पोइ जे सिंधी इतिहास जी मां ॼाण ॾियां, इन खां पहिरीं इहो ज़रूरी आहे त असीं भारत जे नाटक जे इतिहास ते हिकु नज़र विझूं। त असांजो पहिरियों नाटक किथां खां शुरू थो थिए, उहो अचे थो वेदनि जी ऋचाऊं पढ़ंदड़ ब्राह्मणनि खे सभिनी खां पहिरियों नाटककार चयो वियो आहे। छो, कर्मकांड करण में ॿिए कंहिं किरदार जी न, पर पंहिंजे अंदर में उथियल उद्यमनि खे ई ॾेखारिणो हूंदो आहे। सृष्टिअ जे रचनाकार ब्रह्मा ऋग्वेद मां पाठ, सामवेद मां गीत, यजुर्वेद मां अभिनय ऐं अथर्ववेद मां रस खे खणी भरत मुनीअ खे पंजे वेद यानी नाट्यवेद जी रचना कराई आहे। यानी 4 वेदनि खे धरतीअ ते प्रकट करण जो कमु नाट्य वेद कयो आहे। मां चईसि की जेके पहिरीं हुआ
कर्मकांड करण वारा असांजा ब्राह्मण या जेके ऋषि मुनि उहे असांजा पहिरियां पहिरियां वॾा वॾा नाटककार हुआ। त तव्हां ॾिसंदा हूंदा कि जेॾीमहिल को यज्ञ थींदो आहे त यज्ञ करण वारा यज्ञ में आहुतियूं त ॾींदा वेंदा आहिनि। आहुति ॾियण जे लाइ उहो कुझु न कुझु पंहिंजे हथ सां कुझु अदाकारी कंदा आहिनि। को सिधो विझंदो, को कीअं विझंदो, को कीअं विझंदो, या जेॾीमहिल हू को मंत्र जो उच्चारण कंदो आहे त मंत्र उच्चारण कंदे 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 उन में जेका मॉड्यूलेशन ईंदी आहे वॉइस जी, माना हिकु मंत्र जीअं पाण हिकिड़ो गायत्री मंत्र था खणूं पिया, ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। इहो बिल्कुलु हिकु सिंपल आहे। हाणे जेकॾहिं को ब्राह्मण यज्ञ कराए थो पियो त उनखे जेके चवण जी कला आहे, जीअं मां थो कयां पियो, ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा। त हीअ जेका मॉड्यूलेशन आई मुंहिंजे वॉइस में, इहा हिकु अदाकारी आहे। त इन खे असां चई सघूं था त जेके ब्राह्मण हुआ, जेके ऋषि मुनि हुआ, जेके यज्ञ कंदा हुआ, उहे असांजा पहिरियां पहिरियां नाटककार आहिनि। नाटक जी रचना कॾहिं थी? नाट्यशास्त्र जी, जेको असां भरत मुनि जो नाट्यशास्त्र पिया पढ़ूं, चयो वञे थो त नाट्यशास्त्र जी रचना ईसा खां 200 साल अॻु कई वई आहे। घणनि दानेश्वरनि जो रायो आहे, यानी साहित्यकारनि जो, जेके साहित्यकार आहिनि या जेके रिसर्च स्कॉलर्स आहिनि, उहे छा था चवनि त इहो ईसा खां 200 साल पोइ आहे, पोइ जो आहे। पर कीअं बि आहे, पर भरत मुनि जो नाट्यशास्त्र ईसा खां पहिरीं जो आहे, इहो मुंहिंजो रायो आहे। भरत मुनीअ जे नाट्यशास्त्र में कुल मिलाए करे 36 अध्याय आहिनि। उन 36 अध्यायनि में भरत मुनीअ हर हिकु शाख ते टीका कई आहे। कीअं कई आहे, असीं उनखे था ॾिसूं पिया। संस्कृत साहित्य ऐं नाटक जो अभ्यास 3 कालखंडनि में कयो वञे थो, जंहिंखे आगाटो काल, पूर्ववर्ती, विचोलो काल यानी मध्यवर्ती ऐं हाणेको काल यानी उत्तरवर्ती चयो वञे थो। आगाटे काल में भरत मुनीअ खां पहिरीं वेद ऐं आचार्य कोहल खे नाटक जो आचार्य ॿुधायो वियो आहे। यानी भरत मुनीअ खां पहिरीं बि असांजो भारत में नाटक लिखियो वेंदो हो या थींदो हो त उनजो पहिरियों आचार्य कहिड़ो? आचार्य कोहल। भरत मुनीअ जे नाट्यशास्त्र भारत भूमीअ ते 8वीं शताब्दी ताईं असर कयो आहे। कॾहिं ताईं? 8वीं शताब्दी ताईं। छो कयो आहे? ईअं न आहे त उन खां पोइ जा अॼु भारत मुनीअ जे सिद्धांतनि जी का अहमियत न आहे। संस्कृत साहित्य जा विद्वान 8वीं खां 13वीं सदी ताईं खे मध्यवर्ती या विचोलो काल चवनि था, जंहिंमें आचार्य भट्टलोलट ऐं शंकुल 9वीं सदीअ जी शुरूआति ताईं, भट्टनायक ऐं अभिनय गुप्त 9वीं सदीअ जी आख़िर ऐं 10वीं सदीअ जी शुरूआति ताईं इन खे रखनि था। भारत में 8वीं ऐं 10वीं शताब्दीअ में राजनैतिक उथल पुथल वॾे पैमाने ते थी आहे। असां सिंधी आहियूं त असांखे ध्यान में रखणु घुरिजे त भारत में जेका बि राजनैतिक उथल पुथल या मत पंथ ऐं धर्म ते जेको बि हमिलो थियो आहे, उहो कॾहिं खां शुरू थियो आहे? जॾहिं महाराजा ॾाहिर सिंध में पंहिंजी ज़मीन हाराए थो पियो, या इस्लाम ऐं इस्लामी मत वारा इराकी ईरानी उन ते सिंध ते कब्ज़ो था कनि पिया। कहिड़े साल में? 712-13 में सिंध ते मोहम्मद बिन कासिम जे हमले सां ऐं सिंध जे आख़िरी हिंदू राजा महाराजा ॾाहिर जी पराजय खां पोइ सिंध ते इस्लामी राज क़ाइमु थो थिए, जेको धीरे धीरे वधंदे पूरे हिंदुस्तान में फैलिजी वियो आहे। माना सिंध खां पोइ ई धीरे धीरे करे पूरे हिंदुस्तान में इस्लाम मत फैलियो आहे। तंहिं करे नाटक जे इतिहास असांखे हथु नथो अचे, पर संस्कृत साहित्य जे विद्वाननि दशरूपक जे लेखक धनंजय कहिड़ो, जेको मालवा दरबार में परमारवंशी राजा मुंज हो, उनजो दरबारियो खे उत्तरवर्ती काल में रखियो आहे। ऐं तंहिं सां गॾु शारदा तन्य, विद्यानाथ, विश्वनाथ वग़ैरह खे रखियो वियो आहे, जंहिंजो कालखंड 11वीं खां 14वीं सदीअ ताईं आहे। इन्हनि आचार्यनि बि भरत मुनीअ जे नाट्य शास्त्र जी ओख डोख कई आहे ऐं आचार्य धनंजय भरत मुनीअ जे नाट्य सिद्धांतनि खे दश रूपक में थोरे में ॾिनो आहे। हीअ किताबु आहे दश रूपक, जेको आचार्य धनंजय लिखियो आहे, उन में हीअ दश रूपक में भरत मुनीअ जा पूरा सिद्धांत ॾिनल आहिनि। त हाणे भरत मुनीअ जो नाट्यशास्त्र छा आहे? पाण मथे ॾिसी आयासीं हिकिड़ो श्लोक, उन में पूरी नाटक जे बारे में ॼाण ॾिनी वई आहे। भरत मुनीअ जे नाट्यशास्त्र जे 21 अध्याय जो श्लोक आहे 128। उन में चवे थो, जंहिंखे माना नाटक कंहिंखे लिखणु घुरिजे, उन जे बारे में उन वीचार कया आहिनि। जंहिंखे माण्हुनि जे सुभाउ, उन जी ताक़त, कमज़ोरियुनि, उन्हनि जे सुख दुख, दलीलुनि जो गूढ़ो अभ्यास कयल हुजे, तंहिंखे ई नाटक जी रचना खे हथु लॻाइणु घुरिजे। माना जेसीं ताईं माण्हुनि समाज जो पूरो अभ्यास न कयो आहे, तेसीं ताईं नाटक न बि सी उनखे
न करणु घुरिजे। माना हर हिकु किरदार खे जेॾी महिल उपजाईंदो, केॾी महिल घड़ींदो, त उनखे हर हिकु माण्हूअ जे सुभाउ जी ॼाण हुअणु घुरिजे। ॿार कीअं थो ॻाल्हाए, ॿुढो कीअं थो ॻाल्हाए, जवान कीअं थो ॻाल्हाए, जवानड़ी कीअं थी ॻाल्हाए, माना एॾी उनखे महिनत करणी पवंदी, तंहिंखां पोइ हू नाटक लिखी सघे थो पियो। भरतमुनीअ जे नाट्यशास्त्र में रुगो नाटक न, पर भारत जे संगीत ऐं कला जे बारे में खोले करे ॼाण ॾिनल आहे। भरतमुनीअ पंहिंजे शास्त्र जी रचना भारत देश जे पुरातन वीचार अध्यात्म खे मर्कज़ में रखी करे कई आहे। शुरूअ में ई भरतमुनीअ चयो आहे त हू पंहिंजनि बुज़ुर्गनि जी विश्व दृष्टि खे क़बूले थो। हू पंहिंजी रचना में उन्हनि पुराणनि ऐं ब्रह्मांड जी कल्पना खे क़बूल करे थो। रचना जो बुनियादु गैर रिवायती, गैर दुनियावी ऐं गहरे सोच ऐं वीचार बैदि ॻूढ़नि ख़्यालनि जो आहे। ऐं भरतमुनीअ जो वीचार ई आहे ॿिज। ॿिज छा आहे उनखे अॻियां हली थो क्लियर करे। ॿिज मां वण पैदा थिए थो, वधे थो ऐं वरी ॿिज पैदा थिए थो ऐं नाश थो थिए, यानी पैदाइश, नाश थियणु ऐं वरी पैदाइश, इहो उसूल आहे। अहिड़ी तरह हिन दुनिया में पृथ्वीअ जो बुनियादु छा आहे, मैटर या मादो आहे, जंहिंमें सिज, अग्नि ऐं आकाश उन खे चुस्त कनि था, यानी उन्हीअ में चुरपुर जे ज़रिए बदिलाव अचे थो। ऐं भरतमुनीअ जो शास्त्र वेदनि जी रचना ते बीठल आहे। यज्ञ वेद्य जी रचना खे सम्झण बैदि ई भारत जे या भरत जे नाटक रचना खे सम्झी सघिजे थो। हीअ दुनिया शरीर जी अदावत वांगुरु आहे। जीअं शरीर जा उजवा पाण हिक ॿिए सां ॻंढियल ऐं जुदा बि आहिनि, इहो ई भरतमुनीअ जो बुनियादी ख़्यालु आहे। जीअं मां मथे चई आहियां त हिकु ॿी बुनियाद जी आहे, उहा आहे ॿिज। ॿिज माना वीचार। नाटक जो आज़मूदो हिकु ॿिज मां पैदा थिए थो ऐं उन ॿिज मां रस ऐं भाव पैदा थियनि था, जिन जे आधार ते नाटक जे प्लॉट जी पैदाइश थिए थी। यानी कोई थॉट असांजे दिमाग़ में आयो, उन खां पोइ असीं कुझु रचना करण जी सोचींदा आहियूं त इहो रचना कीअं थींदी, उनजो रस कहिड़ो हूंदो, उनखे कहिड़े प्रकार सां कंदासीं त पोइ नाटक पैदा थी सघे थो पियो। जीअं वण ॿिज मां पैदा थो थिए, ईअं ॿिज समेत फल फूल सभु गॾिजी वण था थियनि, यानी रस जुदा जुदा हालतुनि जो बुनियादी बणजनि था ऐं वरी भाव जुदा जुदा जज़्बा पैदा कनि था। भरत मुनीअ जी माना आहे भाव, भ माना भाव, र माना रस ऐं त माना ताल। भाव, रस ऐं ताल इन्हनि टिनी जो जॾहिं मेल थींदो तॾहिं नाटक जी रचना थी सघंदी। भरत मुनीअ जो नाट्यशास्त्र इन्हनि टिनी सिद्धांतनि ते ॿधल आहे। भरत मुनीअ जो नाट्यशास्त्र 36 अध्यायनि में विरल आहे, जंहिंमें रस ऐं भाव, शरीर जी ॿोली, ॿोलीअ जा जुदा जुदा पहलू, नाटकनि जा प्लॉट ऐं नमूना, नाटकनि जी पोशाकूं, सजावट जा जुदा जुदा नमूना, मर्दनि ऐं औरतुनि जा रिश्ता, इहे सभु बयानु कयल आहिनि। आहिनि नाटक खे कीअं कामयाबीअ सां पेश कजे, संगीत, साज़न ऐं उन्हनि जे ठाहिण जे तरीक़नि जो बयानु आहे। ऐं आख़िर में अदाकारनि खे रोल ॾियण जे कारोबारी पहलूअ जी छंड छाण पिणु कई वई आहे। माना एॾो गहराईअ सां उन में लिखियलु आहे त जेकॾहिं असीं भरत मुनीअ जे नाट्यशास्त्र खे पढ़ंदासीं त आराम सां असांखे सम्झ में अची वेंदो त असांखे कहिड़े तरीक़े जा नाटक लिखणु घुरिजनि, कहिड़े तरीक़े सां असांखे अदाकारी करणु घुरिजे, अदाकार खे कहिड़ी पोशाक पाइणु घुरिजे, कहिड़े देश कहिड़े प्रदेश जे माण्हुनि खे कहिड़ी ॿोली ॻाल्हाइणु घुरिजे, उहो सॼो हिन भरत मुनीअ में आहे। अॻियां हलूं था पिया, उन्हनि खे अलॻि अलॻि ग्रुप्स में कीअं असीं 36 अध्यायनि खे विरायो आहे उहो मां तव्हांखे ॿुधाइण जी कोशिशि कंदुसि। इन्हनि खे जेकॾहिं अलॻि अलॻि झुंडनि में विराइजे त अध्याय पहिरें खां 5 ताईं हिकु झुंड, यानी हिकु ग्रुप थींदो, जंहिंमें आहे रस। माने पहिरें खां 5 ताईं में भरत मुनीअ रस जे बारे में ॿुधायो आहे। ॿिए ग्रुप में 6 खां 7 ताईं इन में बॉडी लैंग्वेज जे बारे में ॿुधायो आहे। चौथे में 14 खां 19 ताईं, जंहिंमें ॿोलीअ जा पहलू आहिनि, माना कहिड़ी कहिड़ी ॿोली कीअं ॻाल्हाइणु घुरिजे, कहिड़े प्रदेश वारनि खे ॻाल्हाइणु घुरिजे, उहा हिन में थी अचे पई। 5 20 खां 22 ताईं आहे नाटकनि जा प्लॉट्स कहिड़ा कहिड़ा हुअणु घुरिजनि, नाटकनि जा कहिड़ा कहिड़ा नमूना आहिनि, उहे हुन में लिखियलु आहिनि। जुदा जुदा सतह ते चुरपुर बाबति बि ॿुधायो आहे। 6 आहे 22 खां 26 ताईं नाटक जी पोशाक, सजावटूं ऐं सटाव। 7 में आहे 27 खां वठी, जंहिंमें नाटक जे स्त्री ऐं पुरुष किरदार जे रिश्तनि जी ॻाल्हि कई वई आहे। ऐं 8 आहे 28 अध्याय खां वठी 33 ताईं में संगीत जी ॻाल्हि कई वई आहे। माना भारत जो संगीत कहिड़ो हुअणु घुरिजे, प्रादेशिक संगीत कहिड़ो हुअणु घुरिजे, उन्हनि जा साज़ कहिड़ा हुजणु घुरिजनि, साज़नि जी बनावट कहिड़ी हुअणु घुरिजे, उहा सभु उन में ॾिनल आहे। नाओं झुंड जेको आहे 34 ऐं 35 अध्याय, जंहिंमें अदाकारनि खे रोल ऐं नाटक जे कारोबारी पहलू, माना कीअं पाण खे एग्ज़ीक्यूट करणु घुरिजे नाटक खे, उन जे बारे में हुन ॼाण ॾिनी आहे 34 ऐं 35 में। ऐं 36 अध्याय में जेको आहे नाटक खे आकाश खां धरतीअ ते लाहिणु, यानी रिहर्सल खां पोइ कीअं हू रंगमंच ते पेश थींदो, इन जे बारे में भरत मुनीअ ॿुधायो आहे। 36 अध्याय में
पहिरें में जेको आहे ऋषियुनि मुनियुनि भरत मुनीअ खां सुवाल कयो आहे त नाट्यवेद कीअं ठहियो, कंहिं ठाहियो ऐं उनजा जा कहिड़ा कहिड़ा अंग आहिनि, उनखे खे प्राप्त करण जा कहिड़ा कहिड़ा उपाउ आहिनि ऐं उनजो इस्तेमालु कीअं थींदो आहे। भरत मुनि जवाबु ॾींदे चवे थो त नाट्यवेद लाइ ऋग्वेद मां पाठ, जेको मां पहिरीं बि ॿुधायसि कि ब्रह्मा भरत मुनीअ खे जेको नाटक रचना लाइ चयो त उहो ऋग्वेद मां पाठ ॾिनईसि, सामवेद मां संगीत, यजुर्वेद मां अभिनय ऐं अथर्ववेद मां रस खणी करे ठाहियो वियो आहे। यानी चइनि वेदनि खे मिलाए करे हिकु पंजो वेद ठाहियो वियो आहे। चइनि गुलनि खे जोड़े करे हिकु माला जेका ठाही वई आहे उहो आहे पंजो वेद नाट्यवेद। ॿिए अध्याय में मुनीअ नाटक खे प्रदर्शन कला हुअण करे इन्हीअ जे लाइ नाटक घर जी अहमियत ॿुधाईंदे टिनि तरीक़नि जे हाल जो वर्णन कयो आहे। यानी नाटक पेश किथे थींदो, नाटक पेश कंहिं न कंहिं हॉल में थींदो त उहे हॉल कहिड़ा हुअणु घुरिजनि, उन्हनि जी माप कहिड़ी हुअणु घुरिजे ऐं कहिड़े तबिके लाइ कहिड़ो असांखे हॉल खपे, उनजो हाल थो ॿुधाए पियो। इन में शिल्प, सूरत ऐं साधननि जो वर्णन कयो वियो आहे। मुनीअ विश्वकर्मा जे पारां ठाहियल हाल जे बारे में ॿुधाए थो त देवताउनि लाइ वॾो, ज्येष्ठ, राजाउनि लाइ मध्यम यानी विचोलो ऐं आम माण्हुनि लाइ नंढो या अवर हाल ठाहिणु घुरिजे। इन्हीअ मां सभिनी खे सुठो विचोलो या मध्यम हाल ई आहे। इन्हीअ में वेठल दर्शकनि खे गीत, संगीत ऐं गुफ़्तगू सवलाईअ सां ॿुधण में अची सघनि था। असां बि जेकॾहिं को प्रोग्राम ॾिसणु वेंदा आहियूं, भली चाहे असीं नाटक न ॾिसणु वञूं, कंहिं प्रोग्राम में वञूं, कंहिंजी गोष्ठी में वञूं, त को वॾो हाल हूंदो आहे त उनजी हिकु पंहिंजी मर्यादा हूंदी आहे, उनजी पंहिंजो हिकु सजावट हूंदी आहे, उनजो पंहिंजो हिकु साउंड सिस्टम हूंदो आहे। एंड विचोलो हाल हूंदो आहे त उन में उनजी पंहिंजी सिस्टम हूंदी आहे ऐं नंढे जी पंहिंजी सिस्टम हूंदी आहे। पर उन में सभिनी खां वधीक जेको सुठो चइबो आहे उहो विचोलो हाल चइबो आहे। उनजो कारण त असांजो जेको संपर्क थो थिए पियो, असां हिक ॿिए सां जेको ॾिसी सघूं था पिया, उहो हिकु विचोले हाल में असीं सवली तरह सां ॾिसी सघूं था। वॾे हाल में मंच ॾाढो पाण खे नंढो ॾिसणु ईंदो, उन ते माण्हू वेठल बि जेका असांखे नंढा ॾिसणु ईंदा। इन करे विचोले हाल खे सभिनी खां सुठो हाल भरत मुनीअ चयो आहे। टें अध्याय में भरत मुनीअ नाटक घर जी पूजा जी विधि ऐं अलॻि अलॻि देवताउनि जी पूजा सां मिलण वारे फल जी ॼाण ॾिनी आहे। चौथे में तांडव नृत्य जी उत्पत्ति बि जेका आहे उहा नाटक जे करण महिल थी आहे। उनजे बारे में अंग द्वारा, करवते ऐं रेचको जो वर्णन कयो आहे। भरत मुनि अमृत मंथन नाटक देवताउनि जे साम्हूं पेश कंदे शिव जे तांडव नृत्य जो वर्णन कयो आहे। भरत मुनीअ जेको पहिरियों नाटक पेश कयो उहो आहे देवताउनि ऐं असुरनि जी जेका युद्ध थी हुई उन खे रिप्रोड्यूस कयो हो ऐं उन खे लिखियो हो ऐं उन में ई शिव जो तांडव बि आयो आहे। पंजे अध्याय में नाटक खे पेश करण खां पहिरीं जो विधान, नादी प्रस्तावना ऐं ध्रुव जो गॾोगॾु वर्णन कयो आहे। छहें में रस जो वर्णन कयल आहे। सतें में अठंतरनि जे भावनि जो वर्णन कयल आहे। अठें में अभिनय जो वर्णन कयल आहे, जंहिंमें आंगिक, वाचिक, आहार्य ऐं सात्विक तरीक़े जा ॿुधायल आहिनि। नाए में शरीर जे अंगनि जे अदाकारीअ खे चिटियो वियो आहे, जंहिंमें हथनि, कराई, ठूंठ, ॼंघ, पेरनि जी अदाकारीअ जो वर्णन कयल आहे। हिन अध्याय में 24 तरहनि जूं हथनि जूं मुद्राऊं, 12 तरहनि जूं गॾियल हथनि जूं मुद्राऊं, 27 तरहनि जूं मृत हस्त मुद्राउनि जो वर्णन कयल आहे ऐं 64 तरहनि जूं हस्त मुद्राऊं वयूं आहिनि, उन में ॿुधायूं वयूं आहिनि। असां किताब में वेंदासीं त इहे चित्र तव्हांखे मिली वेंदा। माना जेॾीमहिल असां नृत्य ॾिसणु वेंदा आहियूं त भरतनाट्यम ॾिसंदा हूंदा, कथक नृत्य ॾिसंदा हूंदा, त उन्हनि में हथनि जी मुद्रा कहिड़ी हीअं आहे, कहिड़ी हीअं आहे, का हीअं आहे, का हीअं आहे, त उन हर हिकु आङुरीअ जो कहिड़ो मतिलबु आहे उन भरत मुनीअ खे चयो आहे। छो जो असीं नृत्य ते या नृत्य विधा ते नथा ॻाल्हायूं, रुॻो नाटक ते था ॻाल्हायूं, इन करे इन ते मां डिटेल में नथो वञा पियो। 10हें अध्याय में सीने, पुठ, पेट, कमर, पिंडलियूं, ॼंघूं, खुड़ी, पंजनि जी मुद्राउनि जो वर्णन कयो आहे। इहे बि सभु मुद्राऊं जेके आहिनि उहे नृत्य में वधीक ईंदियूं आहिनि। ऐं 11हें में चाल, यानी माण्हुनि खे कीअं हलणु घुरिजे, मंच ते जेको अदाकार अचे थो कीअं हलणु घुरिजे या नृत्य में इहे मुद्राऊं कीअं अचणु घुरिजनि, उन्हनि जो वर्णन ॿुधायो वियो आहे। अहिड़ी तरह किरदारनि खे कहिड़ी तरह कंहिं अवस्था में बीहणु घुरिजे, उनजा 6 तरीक़ा ॿुधाया विया आहिनि। नाट्यशास्त्र जे 12हें अध्याय में चाल ऐं झुंड जे मिलण करे जेको गोलाकार मंडल बणिजे थो, उन्हनि में आकाश ऐं ज़मीनी मंडल जा 10 प्रकार ॿुधाया विया आहिनि, जेके आहिनि। पहिरियों आकाशीय मंडल, अतिकांत, विचित्र, ललित, सूची, दंडपाद, विरहत, अलातक, वामवेद, ललित ऐं क्रांत। अहिड़ी तरह भौमिक यानी ज़मीन जा मंडल जेकॾहिं कहिड़ा कहिड़ा हूंदा आहिनि, भ्रमर, आस्कंदित, आवर्त, समोक्षताटित, अलवाकीड़ित, अडिला, शकस्ता, अर्ध्यक, पिष्टकुट्टू ऐं चावगत।
13हें अध्याय में अदाकारनि जी रफ़्तार जी ॼाण ॾिनी वई आहे, जंहिंमें राजा, विचोले कर्म वारा ऐं हेठिएं तबिके वारा, इन्हनि में रौद्र, वीभत्स ऐं वीर, यानी रौद्र रस कीअं ॾेखारींदो, वीभत्स कीअं ॾेखारींदो ऐं वीर रस कीअं ॾेखारींदो, इन्हनि टिनी जी अदाकारीअ में कीअं जेको आहे असांखे पंहिंजी बॉडीअ सां लैंग्वेज ॿुधाइणी आहे। जेकॾहिं तव्हां ॾिठो हूंदो कि केॾीमहिल कंहिं राजा जो मज़ाकिया पहलू ॾेखारियो वेंदो आहे त उहो लॻंदो ई कोन्हे कि हू राजा आहे, उहो लॻंदो आहे भई जोकर आहे, ऐं जोकर जेकॾहिं का एक्टिंग करे थो त लॻंदो आहे कि हू राजा आहे। त अहिड़े तरीक़े सां उन्हनि पूरो ॿुधायो आहे हिन में 13हें अध्याय में। 14हें अध्याय में रंगमंच जो विरहाङो करण सां गॾु नाटक जे भाङनि में वक़्तु अनुसार विरहण जी तरकीब ॿुधाईंदे चवे थो त मंच ते घर, शहर, बाग बगीचा, नदी, आश्रम, पृथ्वी, समुंड, पर्वत खे कहिड़ी तरह ॾेखारिजे ऐं नाटक जे हिकु भाङे में हिकु टाइम यानी का घड़ी, ॾींहुं, महीनो या साल ॾेखारणु घुरिजे। जेकॾहिं असीं कोई नाटक पेश था कयूं पिया त उहो कहिड़े ज़माने जो आहे, कहिड़े साल में थो अचे पियो, त उहो को बि हिकु पीरियड ॾेखारे सघूं था पिया, सभु पीरियड न ॾेखारे सघंदासीं। पिक्चर में संभव आहे, पर जंहिंमहिल रंगमंच ते कंदासीं त उहो रंगमंच ते संभव न आहे। 15हें अध्याय में डायलॉग डिलीवरी यानी वाचिक अभिनय, उन जे बारे में जंहिंखे असीं सिंधीअ में चऊं गुफ़्तगू कीअं कजे, इन युवा शुरू कई आहे। ऐं 15हें अध्याय में भरतपुरीय स्वर ऐं व्यंजन जी ॼाण ॾिनी आहे, हिन व्याकरण जो जेको आहे उहो बि हिन ॿुधायो आहे कि कहिड़े तरीक़े सां जुमिला लिखिया वञनि ऐं कीअं उन्हनि खे उच्चारित कयो वञे। 16हें अध्याय में इन्हनि तरीक़नि खे अॻियां वधाईंदे वाचिक अभिनय जे उदाहरण ॾेई वधीक ज़ाहिर कयो आहे त 17हें अध्याय में कविता जा 36 गुण ॿुधाया आहिनि, हिते असीं उनखे डिस्कस नथा कयूं। 18 में नाटक जे लाइ कहिड़ी भाषा जो प्रयोग कयो वञे उनजी तफ़सील ॾिनी वई आहे। इन्हीअ में संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश ऐं मकानी अखरनि जे उच्चारण ऐं बदिलाव जो चिटियो आहे। इन अध्याय जो 59हों श्लोक ही नाटक में सिंधी नाटक जी जान आहे। त असीं जंहिंमहिल सिंधी नाटक जी इतिहास जी ॻाल्हि कंदा आहियूं त असांखे सिंधी नाटक जो इतिहास किथां शुरू करणु घुरिजे। भरत मुनीअ जे कहिड़े अध्याय मां? 17हें अध्याय जे 59वें श्लोक मां। उन में छा थो चए पियो? हिमवंत सिंधु सौवीरान ये जना समूपाशतः उकार बहुला तज्जज्ञस्तेषु भाषा प्रयोजते, यानी जेके हिमाचल, असांजो भारत जो जेको हींअर जो प्रदेश आहे हिमाचल, सिंध ऐं सौवीर माना सिंध जे आसपास वारो क्षेत्र, पंजाब, कश्मीर, इहे वग़ैरह, उन में रहण वारनि खे कहिड़ो प्रयोग करणु घुरिजे? उकारीअ वारी भाषा। उकारीअ भाषा त असांजो सिंधीअ में जेॾीमहिल बि असां भाषा ॻाल्हाईंदा आहियूं त असांजे हर हिकु अख़र जे पुठियां ऊ ज़रूरु ईंदो आहे। यानी जीअं मुंहिंजो नालो सुरेश आहे त सुरेश, असां सुरेश न चवंदासीं, असीं सुरेश चवंदासीं। प्रकाश न चवंदासीं। राहुल न चवंदासीं। त हिंदीअ में ॿी तरीक़े सां चवंदासीं, पर सिंधीअ में जेॾीमहिल असां कंदासीं प्रयोग त उहो उकारीअ भाषा जो असां प्रयोग वधीक कंदासीं। 19हें अध्याय में सुठे, विचोले ऐं हेठे वर्ग जे किरदारनि सां कीअं मुखातिब थिए जा तफ़सील ॾिना विया आहिनि। 20 में रूपक जा लक्षण ॿुधाया विया आहिनि ऐं नाटक शास्त्र जे मुख्य विषय खे शुरू कयो आहे। हिन पाठ में 10 रूपक जा जुज़ा बि ॿुधाया विया आहिनि। 21हें अध्याय में नाटक जी कथा वस्तुअ जे आधिकारिक ऐं प्रासंगिक जो तफ़ावत ॿुधाईंदे निरूपण, 5 संधियूं, 5 अवस्थाऊं, 5 अर्थ, 5 प्रकृतियूं ऐं संधीअ जे गुणगाननि जो वर्णन कयो वियो आहे। 22हें अध्याय में नाटक जे लाइ ज़रूरी ॻाल्हियुनि खे बयानु कयो वियो आहे ऐं 23हें अध्याय में नाटक जे लाइ ज़रूरी गहन गठन ऐं कपिड़नि ऐं अलॻि अलॻि जॻहियुनि ते रहण वारनि स्त्री पुरुषनि जे आचार विचार ऐं वहिंवार जी ॼाण ॾिनी वई आहे। एतिरो ई न त हिन अध्याय में किरदारनि जे मेकअप जे बारे में बि ॼाणायो वियो आहे। मां ॿुधायसि की भरत मुनि हर हिकु चीज़ ते ॾाढी गहराईअ सां लिखियो, ॾाढी गहराईअ सां। जेकॾहिं असां हिन ते डिस्कस करणु वियासीं त मां सम्झां थो मूंखे के 15-16 कलाक हिन ते ॾियणो हूंदा। 36 अध्यायनि खे सम्झण लाइ हिकु अधु कलाकु काफ़ी न आहे। 36 अध्यायनि खे सम्झण लाइ असांखे 36 मां सम्झां थो की जेकॾहिं हिन वीडियो में ॻाल्हायूं त 36 कलाक ऐं वैसे 36 ॾींहं असांखे लॻंदा। 24 अध्याय में अदाकारनि जो वर्णन कयल आहे, जंहिंमें किरदारनि जे सुठे, विचोले ऐं नीच प्रकृति जो वर्णन कयल आहे। इन सां गॾोगॾु जनाने सुभाउ ऐं उन्हनि जी अदाउनि जी ॼाण ॾिनल आहे। 25 में मर्दाने किरदारनि जा लक्षण ॿुधाया विया आहिनि त कीअं उन्हनि खे गुणनि जो वर्णन आहे। इन जे दोस्तनि ऐं स्त्रीअ जी जवानीअ जे चइनि हालतुनि, प्रेमियुनि जा प्रकार ऐं स्त्रीअ खे वस में करण जे तरीक़नि जी बि ॼाण ॾिनी वई आहे। स्त्रीअ खे वस में कीअं कजे इहे बि नौजवाननि खे असांजो भरत मुनि सेखारे थो पियो। 26 अध्याय में आकाश, राति, ॾींहुं, शाम, अंधेरो इन खे मंच ते कीअं ॾेखारणु घुरिजे इहो ॿुधायो वियो आहे।
एंड 27वें अध्याय में नाटक खे ॾेखारण महिल ईंदड़ ॾुखाइयुनि जो बि चिट कयो आहे कि नाटक खे ॾेखारींदासीं त असांखे कहिड़ियूं कहिड़ियूं ॾुखाइयूं अची सघनि थियूं पियूं, इहे बि हुन ॿुधायूं आहिनि हली। ऐं 28 खां वठी 34 ताईं में संगीत शास्त्र विषय खे रखियो वियो आहे, जंहिंमें वॼाइण वारनि वाद्य यंत्र जा 4 प्रकार, 7 सुर, वीणा ऐं बांसुरी, लय ऐं ताल जी विचूर सां ॼाण ॾिनी वई आहे। 35 अध्याय में नाटक मंडलनि जे मेंबरनि जी शख़्सी ख़ासियतुनि जे आधार ते किरदारनि जो चिट कयो वियो आहे। ऐं आख़िरी में 36 अध्याय अचे थो, उन खे धरतीअ ते अचण जो या अवतरित थियण जे बारे में सुवाल पुछिया विया आहिनि। ईअं चइजे त नाटक लिखण खां वठी किरदार निगारी, किरदारनि जी रिहर्सल खां वठी पेश करण जे बारे में सुवाल कया विया आहिनि, जंहिंजी ॼाण भरत मुनीअ हिन आख़िरी चैप्टर में ॾिनी आहे। यानी नाटक जे लिखण, उन्हनि जे मेकअप, उन्हनि जे किरदारनि, उन्हनि जे किरदारनि जी चाल, उन्हनि जे मेकअप, उन्हनि जी पोशाक, उन्हनि जो ॻाल्हाइण ॿोल्हाइण गुफ़्तगू सभु ॿुधाईंदे आख़िरी में वञी ॿुधाए थो त असांखे नाटक कहिड़ी तरीक़े सां रंगमंच ते पेश करणु घुरिजे। इहो नाटक जो 36वां अध्याय आहे। हाणे इन जे चवण में को वधाउ न थींदो त भारत जी ज़मीन ई भारत दुनिया खे नाटक करण ऐं उन्हनि जे तरीक़नि जी ॼाण ॾिनी आहे। जेकॾहिं असीं भरत मुनीअ जे नाटक शास्त्र खे पूरी तरीक़े सां वीचार कंदासीं त लॻंदो कि भारत मां ई ॿी दुनिया में नाटक वियो आहे, न कि दुनिया भारत खे नाटक ॾिनो आहे। जेको चवंदा आहिनि कि मग़रब मां भारत नाटक जेको आहे असांखे भारत खे मिलियो आहे, उहा बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे। जेके चवनि था उन्हनि भरत मुनीअ जे नाट्य शास्त्र जो अभ्यास न कयो आहे, इन करे उहे चई सघनि था पिया कि नाटक मग़रब जी देन आहे। पर मां चवां थो पियो, मां नथो चवां पियो, भरत मुनीअ जो नाट्य शास्त्र थो चए त भारत ई दुनिया खे नाटक विधा सेखारी आहे ऐं ॾेखारी आहे। जॾहिं असीं ॿियनि जे वीचारनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त असांखे लॻंदो कि हा बराबरि जेको भरत मुनी चई आयो आहे उहो ई चवनि था पिया। यानी जेका भवन जी नींव आहे, जेका पीढ़ आहे, उहा असांजे भारत जे नाटक मां ई ॾिठल ऐं बीठल आहे ऐं उन ते ई असांजो सॼो भवन हले थो पियो। अॼु जे लाइ एतिरो। तव्हांखे नाटक जो ही वीडियो कीअं लॻो, पंहिंजा वीचार असांखे ॿुधाईंदा। असां वरी ॿियो खणी ईंदासीं अॻियां नाटक जो ॿियो अध्याय, नाटक जा कहिड़ा कहिड़ा जुज़ा आहिनि, कहिड़ा कहिड़ा तत्व आहिनि ऐं सिंधी नाटक जो इतिहास छा आहे। जय भारत, जय हिंद, जिए सिंध, जियनि सिंधियत खे चाइण था।